वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी चीन यात्रा बीजिंग में ग्रेट हॉल ऑफ पीपल्स पहुंचण ते चीनी पीपल्स लिबरेशन आर्मी पारां वज़ीर आज़म के गार्ड ऑफ ऑनर पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीनी हम मनसब ली चियांग सां पंहिंजे वफ़द जो तारुफ करायो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीब गार्ड ऑफ ऑनर जी तकरीब में मौजूद। वज़ीर आज़म चीनी सदर शी जिनपिंग ऐं वज़ीर आज़म ली चियांग सां मुलाक़ातूं कंदो। वज़ीर आज़म जी नेशनल पीपल्स कांग्रेस जी स्टैंडिंग कमेटी जे चेयरमैन सां बि मुलाक़ात थींदी। वज़ीर आज़म मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार जी मुफ़ाहमती यादाश्त नामनि ते सहीन वारी तकरीब में भी शिरकत कंदो। पाकिस्तान गडियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल में पंहिंजो भरपूर किरदार अदा कंदो। सलामती काउंसिल में गैर मुस्तकिल मेंबरशिप लाइ 182 मुल्कनि पाकिस्तान जी हिमायत कई। पाकिस्तान आलमी ख़ुशहाली लाइ किरदार अदा कंदो रहंदो। पाकिस्तान कश्मीरियुनि जी अख़लाक़ी सिफ़ारती हिमायत जारी रखंदो। वॾे खाते जी तर्जमान मुमताज़ ज़हरा बलोच जी हफ़्तेवार ब्रीफिंग। महांगाई जे मारियल कराची जे शहरनि खे बिजली जो झटको। के इलेक्ट्रिक जे वाहिपेदारनि लाइ फ़ी यूनिट बिजली 10 रुपया महांगी कई वई। नेपरा के इलेक्ट्रिक वाहिपेदारनि लाइ जुलाई 2023 खां मार्च 2024 जी माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली महांगी करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि कराची में बिजली वाहिपेदारनि खां वाधू उगाड़ियूं जून खां सेप्टेम्बर 2024 जे विच में कयूं वेंदियूं। जून में 2 रुपया 68 पैसा फ़ी यूनिट, जुलाई में 3 रुपया 11 पैसा, ऑगस्ट में 3 रुपया 22 पैसा फ़ी यूनिट ऐं सेप्टेम्बर में 1 रुपयो फ़ी यूनिट इज़ाफ़ी वसूल कया वेंदा। लाहौर हाई कोर्ट नेब कानून में सदारती ऑर्डिनेंस ज़रिए तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधण जोगी करार ॾेई छॾी। जस्टिस शुजात अली ख़ान शहरीअ जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। नेब जे कानून में तरमीमुनि खे चैलेंज कयो वियो। अदालत वफ़ाक़ी हुकूमत समेत ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। अटॉर्नी जनरल खे बि नोटिस जारी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात ऐं तूफ़ान सबबि 132 केवी हाई ट्रांसमिशन लाइन जा 6 टावर किरण सबबि 7 ग्रिड स्टेशन जा 70 फीडर्स ठप थी विया। बिजली जी फ़रहामी मुअतल। शाहपुर चाकर सकरन न्यू सईदाबाद खाणोच में बिजली जा पोल किरियल। बिजली जी फ़रहामी बंदि हुजण सबबि शहरी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा। हेस्को तर्जुमान मूजिबि टेक्निकल टीमूं मुतासिर बिजली पोलनि जे मुरमत जे कम में मसरूफ़ आहिनि। जल्द बिजली बहाल कई वेंदी। मीरपुर माथिले में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शहीद जी अमर जी अॻवानी में SSP ऑफिस ॿाहिरां ॿिए ॾींहुं बि एहतिजाजी धरणो जारी। क़ौमी शाहराह ते ट्रैफ़िक मुअतल, गाॾियुनि जूं क़तारूं लॻल। धरणे में सहाफ़ियुनि सियासी समाजी कारकुननि जी वॾे अंग में शिरकत। शहीद सहाफ़ी जी अमर जो चवणु आहे त अॼु 18 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं शहीद जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हीअ तहरीक हाणे रुकजण वारी नाहे। शहीद जे कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं रोडनि ते हूंदासीं। वाक़े जी जाच लाइ जुड़ंदड़ जुडिशल कमीशन हाई कोर्ट जे हाज़िर सर्विस जज जी सरबराही में हूंदी त क़बूल कंदासीं। T20 वर्ल्ड कप 2024 जो पहिरियों वॾो अपसेट। अमरीका दिलचस्प मुक़ाबले खां पोइ पाकिस्तान खे सुपर ओवर में हाराए छॾियो। पाकिस्तान पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवर्स में 7 विकेटनि जे नुक़सान ते 159 रन्सुनि जो स्कोर कयो। अमरीका जी टीम बि जवाबी बैटिंग दौरान 3 विकेटनि जे नुक़सान ते 159 रन्सूं ठाहियूं। सुपर ओवर में अमरीका जो 19 रन्स जो हदफ़ पाकिस्तान हासिल न करे सघियो। मोना नक पटेल मैच जो हीरो करार। सिंध जी एक्साइज़ एंड नार्कोटिक्स टीम जी मलीर जे इलाइक़े खोही ॻोठ में कामयाब कार्रवाई दौरान मुबैना मुनशियात फरोश हमज़ा पुट शुंबा गिरफ़्तार। हेरोइन ऐं आइस हथ हिकु जवाबदार फ़रार। गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल, जांच जारी।
नसीराबाद वेझो ॻोठ गोलो गनवास वासी नौजवान पुरस्कार नमूने गुम वारसन पारां नौजवान जुनेद गनवास खे तशद्दुद करे क़त्ल करण जो इल्ज़ाम। फौती नौजवान जे भाउ मूजिब काल्ह शाम दोस्त भाउ खे गॾु वठी विया हुआ, जंहिं बाद जुनेद खे दोस्तनि फोन करे ॿुधायो त खेसि करंट लॻो आहे। असां इस्पताल पहुतासीं त भाउ फोत थी चुको हो। संदसि जिस्म ते तशद्दुद जा निशान हुआ। पुलिस ॿुधाए त वाक़े जो इतलाउ मिलियो आहे। पोस्टमार्टम खां पोइ वधीक ख़बर पवंदी। न्यू सईदाबाद में हाला ब्रांच वाह खे 50 फुट जो घारो पइजी वियो। फसल पाणी हेठि अची वियो। खानपुर महर भरिसां काज़ी वाह खे ॻोठ खुदा बख़्श महर वटां 20 फुट घारो पइजी वियो। सवे एकड़नि ते पोखियल कप तोड़े सारियालो बेजारो लुढ़ी वियो। पाणी भर पासे जे ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ते घारो बंदि करण में रुधल। ICC T20 वर्ल्ड कप जा दिलचस्प मुक़ाबला जारी। स्कॉटलैंड नमीबिया खे 5 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। स्कॉटलैंड हदफ़ 19 ओवर में हासिल कयो। माइकल लेसिक खे प्लेयर ऑफ द मैच क़रार ॾिनो वियो।